नाज़रीन, सावणीअ जे लाॻीते बरसातुनि सॼी सिंध खे ॿोड़े छॾियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरसात मुतासिर कुटुंब लॾ पलाण करे चेलार पहुची विया आहिनि। मासूम बचड़नि समेत खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिर मदद जी औसियड़ में आहिनि। पेश आहे चेलार खां आबिद लोंगाणी जी रिपोर्ट। सिंध मोजी मुर्के पई सिंध सुलगे पई सिंध सुलगे पई सिंध सुलगे पई सिंध सुलगे पई। आऊं हिन वक्त मौजूद आया चेलार जी जेको मशहूर राणासर तराई उनके भरसां हिते ऐं जेके ॿोॾ मुतासिर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके हिते पहुतल आहिनि ऐं उहे खुले आसमान हेठि वेठल आहिनि। अचो थी जेकी ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। तव्हां किथां खां आया आहियो? जी असां कंडियार सां आहियूं। अच्छा, हुते बरसातूं केतिरियूं पियूं आहिनि जेके तव्हां हिते पहुता आहियो? जी बरसातूं तो जाम पियूं, बनी मना हुते ॿुॾी वियूं, माल बाल सभु हुते ॿुॾी वियो, दर बदर थी असां हिते रसिया आहियूं। अच्छा, छो असां वटि का शइ कोन रहियो हिते थी सघे असांजी माना मदद कई। असीं उहा कंडियारी खां आया आहियूं। असांजे बिल्कुलु घर बर ॾही विया आहिनि। हिते काफ़ी सारो पाणी आयो हो, सिम असांजे भरियूं उहो बि टुटी वियो। असांजो माल जेको हो उहो बि मरी वियो, बीमार थी वियो। उन खां पोइ असांजे टपड़ वपड़ उहो बि ख़ासि सां रुली वियो। महिरबानी कयो, असां खां अपील कयो। असें बाबा कंडियारी से आया हूँ। घर पे गया, पानी जाम थे गयो, बुढ़े दा मरा तो बारड़ा था नंढड़ा वो कपड़ो कौन तो जोड़े, किथे कपड़ा रहा, किथे माल रहो सा जेको बकरे थे वो खत्म थे गए थे। मेहरबानी करो, असां से गरीबन से मदद करो। कैमरामैन फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंगाणी, धरती टीवी चेलार।